अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी ए सेक्शन पुलिस ऐं कुछ शरपसंद अनासर ऐं कब्ज़ा माफ़िया जे ॾाढाइनि ख़िलाफ़ यतीम भाइरुनि जो एहतिजाज। SSP डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद समेत आला इख्तियारनि खां तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जो मुतालबो। एहतिजाजी मुज़ाहिरीन अब्दुल फ़ताह अब्दुल सलाम डायरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असांजे ॻोठ जा ऐं अज़ीज़नि सां खाइण पीअण न आहे ऐं उहे पंहिंजी दुश्मनी करण लाइ पुलिस खे फ़ोनूं करे घर जी किरायल दीवार खे हलंदड़ कम खे रोकायो वियो आहे ऐं पुलिस मोबाइल जे इंचार्ज ईसा जमाली पारां ज़बरदस्ती मुखालिफ़ धुर जे चवण ते कमु बंदि कराए असांखे वॾो नुक़सानु रसायो आहे ऐं घर जो कमु कंदड़ मज़दूरनि जी ॾियाड़ी बि असांखे गले में पइजी वई आहे। असां SHO खे चयो आहे पर हिकु बि नथो ॿुधे। मुंहिंजो मुतालबो आहे त कंप्लेन कंदड़ खां पुछो वञे त कहिड़े क़ानून तहत असांजो कमु बंदि करायो पियो वञे ऐं आउं पंहिंजे पीउ मरहूम असगर इम्तियाज़ कॉलोनी में ख़रीद कयल प्लाट नंबर 16 में घर खे तमीर कराए रहियो आहियां त ईसा जमाली पुलिस वारो कमु बंदि कराए धमकाए रहियो आहे। फितने बाज़नि पारां 15 ते कॉल करे ग़लति बयानी करे इंतज़ामिया खे गुमराह करे रहिया आहिनि। SHO सेक्शन सनाउल्ला पवार पारां पुलिस जे मोबाइल ॿियारे छॾी आहे ऐं पंहिंजे ज़ाती घर जे कम खे रोकाए वियो आहे। ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुंजू डिप्टी कमिश्नर नवाब शाह समेत आला अमलदारनि खे अपील थो करियां त वंगारू पुलिस ऐं कूड़ियूं कालूं करे गुमराह कंदड़ शरपसंद ऐं ब्लैकमेलर अनासरनि जिन में नज़ीर डायरी ऐं संदसि पुटु अयान अली, नेमतुल्ला डायरी, सलीम डायरी, असलम डायरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मूंखे ऐं मुंहिंजे फैमिलीअ खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़। माल कानून वटि कागज़ आहिनि, हिननि जी शइ ई कान्हे का जिन कंप्लेन कई आहे। लीगल पोजीशन आहे अगर जे असां इंसाफ़ न कयो वियो त असां ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधाए छॾींदासीं, न त असां एतिरे क़दुरु जो असांजो हीउ हक़ हलाल जो प्लाट आहे ऐं असां पंहिंजे पाण खे मारण ते बि मजबूर करे छॾींदासीं।